मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना एक मुझे महबूब जो मौजज़ो बुधाई ताज़ो ताज़ो पढ़ियो था ॾाढी ॾिघी स्टडी खां पोइ मुंहिंजा दोस्त उन मौजज़े ताईं पहुतुसि गन खोले थोड़ो ॿुध ऐं यकीनन तो ज़िंदगी न ॿुधंदो छो त मूं ई पहिरियों दफ़ो उन जी स्टडी कई आहे। पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जे लाइ मक्के जे सरजमीन ते काफरन में या गाल मशहूर थी वई कहिड़ी त हुजूर जे पाक चेहरे में अल्लाह नूर में उहा कशिश रखी आ जेको ॾिसंदो वींदो सुभान अल्लाह चो जेको ॾिसंदो वींदो गुलाम थींदो वींदो बच्चा विसरी वींदा मां विसरी वींदी अबो विसरी वींदो औलाद विसरी वींदो याद रखी छॾे या कंहिंजी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ताक़त जो चेहरे मुस्तफ़ा जी ताक़त लेकिन जुमलो मुझो गौर सां ॿुधजा चेहरे मुस्तफ़ा जी ताक़त भला उहो चेहरे मुस्तफ़ा अबू जहल ॾिसंदो हो या कोन ॾिसंदो हो जवाब ॾियो मूंखे उहो ई चेहरे मुस्तफ़ा अबू जहल भी ॾिसंदो हुयो अबू लहब भी ॾिसंदो हुयो उतबो भी ॾिसंदो हुयो शैबो भी ॾिसंदो हुयो रहंदा भी मक्के में हा चवण दे मूंखे चेहरो त ॾिसंदा हुआ पर लिस्ट में नालो लिखियल कोन हो ओॾा फारस मां सलमान निकितो हबश मां बिलाल निकितो जन जो नालो लिस्ट में लिखियल हो किथों किथों खां अची विया जन जो नालो लिस्ट में कोन हो घर घर में हो तॾहिं बि महरूम रहिजी विया। ॻाल्हि सॼी लिस्ट में ॻाल्हि सॼी हींअर तव्हां जेके आया हो पढ़ी आया हो केर थो अॼु बिना लिस्ट जे वञे जेसिताईं कार्ड न मिलंदो आहे माण्हू कोन वेंदो आहे दुनिया जे कोठ में कार्ड सां वेंदो आहे पर ज़िक्र ऐं दुरूद जे महफ़िल में हिन कार्ड सां न पर हुन मंज़ूरीअ सां माण्हू वेंदो आहे। यादि रखी छॾ जेतिरा बि आया हो पाण ई कोन आया हो मथां सोचो ज़रूरी हिते भिरिया सिटीअ जा अलाए किथों किथों जा दोस्त हिते वेठा आहिनि जिन खे मां ज़ाती तौर ते सुञाणा थो मुंहिंजा दोस्त उहे पाण न आया आहिनि मर्ज़ी यार जी आहे जेके चाहींदो आहे पंहिंजे महफ़िल में घुराईंदो हे तुंहिंजो मुंहिंजो कमाल नाहे हे मुंहिंजे महबूब जे दुआउनि जो कमाल मुझे करीम मुस्तफ़ा जे दुआन जो कमाल तमा गाल वरी खिड़ी न वने खुली न वने मोटी गाल ते अचा त हुजूर के ॾिसंदा त होया मगर हुजूर जे ॾिसण जे बावजूद महबूब जो प्यार उनखे मिलंदो हो जन जो लिस्ट में नालो हूंदो हुयो अॼु बि हुजूर जूं हदीसूं ॿुधण वारी त दुनिया पढ़ण वारी त दुनिया पर अमल जी तौफीक उनखे मिलंदी आहे जंहिंजो लिस्ट में नालो हूंदो आहे। इहो हक़ आहे या न जवाब त पोइ गौर सां ॿुध अबू जहल खे सभ खां वधीक तकलीफ़ हूंदी हुई अल्लाह तव्हांखे मक्को नसीब फरमाए जेके विया हो थोड़ी चीज मथे खणो मां ॾिसां माशाअल्लाह गंज विया हो माशाअल्लाह हाणे उहे त गौर सां ॿुधो जीअं ॻाल्हि कंदो वेंदुसि तव्हां त अखियूं ॿूटे दीदार पिया कंदो जेके न विया हो उन्हनि जे लाइ दुआ मुंहिंजा मौला इन किरोना किन्नीअ मां जान छॾा ग़ुलामनि खे जल्द मके मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। सभी जे दिल में तमन्ना आहे का केतरी तमन्ना है सुभान अल्लाह जो ओ मुझे बस में हुजे मां उडामी वञा ओ मुझे बस में हुजे मां उडामी वञा मुझा सोना आका तुझो रोज़ो ॾिसां मुझे बस में हुजे दिल रोज़ मदीनो मदीनो करे दिल रोज़ मदीनो मदीनो करे शलरप मुझी
किस्मत करे अच्छा बचड़न साण सभिनी खे कदे अच तुझे अंगण जी चाउठ चुमा मुझे बस में हुजे ओ मुझा दोस्त अजीज कह जो बस ना है कह जो चो चो कह जो बस ना है अल्लाह तो के तौफीक दे जॾहिं मदीने वञी हे फ़कीर जी गाल सजण साईं जे गुलाम जी गाल ज़हन में रखजा जॾहिं गुंबज़ खज़रा ते नज़र पवई हिते केतिरा ई हूंदा जेके ॿ दफ़ा बि विया हूंदा 3 दफ़ा बि विया हूंदा हा या न जेके टे दफ़ा विया हो हथड़ो मथे खणो तव्हां जा हथड़ा चुमा सुभान अल्लाह मां अर्ज़ तो कयां जॾहिं वरी मदीने वञो हुज़ूर जे रोज़े अतहर ते निगाह पवे सुबुह जो टाइम हुजे शाम जो टाइम हुजे दीवाना सुबुह जो सलाम कंदा आहिनि शाम जो सलाम कंदा आहिनि गुंबज़ खज़रा जे छांव में वेही करे छटन वारे पासे छांव में वेही करे जन्नतुल बक़ी वारे पासे छांव में वेही करे शाम जो छावड़ी ओनो हुंदी आ शाम में वेही करे अखड़ियों बंद करे मुझा दोस्त याद कजा त जेके सुबह 70,000 मलाइका हुजूर जे दर ते सलामी ॾियण आया हाणे उन्हनि जी ड्यूटी ख़त्म थियण वारी आ ॼाण वापस वञण वारा थिया मुझे लफ्ज़न में गौर कजा दिल में ख्याल कजा दिल जे ख्याल जे अंदर अखड़ियों तुझो बंद हुजन ऐं इन ख्याल कजा त हाणे मलाइका मोटियो था वञन जेके ईंदा आहिनि खिलंदा ईंदा आहिनि जॾहिं मोटंदा आहिनि त रोंदा वेंदा आहिनि उनखां पुछी ॾिस त आए त खिली पियो वञी थो त रोई छो थो जवाब थो ॾे आयुसि त ख़ुशीअ में अल्लाह जे महबूब जे दर जी हाज़िरी नसीब थी आ हाणे रोई छो थो चवे थो इन करे रोवां थो जो वरी क़यामत ताईं वरी नंबर मिलंदो अलाए कोन मिलंदो अजीज़ान मन आलम ख़याल जे अंदर ये समझ तो न मलाइका जे परन में हथड़ो विझी तो चवण लगे यार गाल त बुध तू नूरानी मखलूक मां बशरी मखलूक तो वट गुनाह जो कांसेप्ट ही मौजूद ना है मां त गुनाहगार हां नमाज़ुन में भी सुस्त हां रोज़न में भी सुस्त हां कदे कदे कूड़ भी गालाइंदो हां कदे कदे ही गुनाह भी कंदो हां मलाइका पूछे तो तोखां तुझो मतलब चाहे तो चयो त तू चवी थो वरी क़यामत ताईं तोखे हाज़िरी कान मिलंदी मां त ॿियो दफ़ो आयो हां छा चवंदेसि चो चो छा चवंदेसि मां त ॿियो दफ़ो आयो हां जेॾी महिल तूं ईअं चवंदे त मां ॿियो दफ़ो आयो हां त मलाइको रोई तोखे चवंदो त तुंहिंजे नसीबनि जहिड़ा मुंहिंजा नसीब किथे छा चवंदो तोखे गौर सां छा चवंदो तुंहिंजे नसीबनि जहिड़ा मुंहिंजा नसीब किथे वरी तू चवीस और रब जा फरिश्ता तू त नूरानी मखलूक तू त पाक मखलूक नफ्स खां पाक ऐबन खां पाक गुनाहन खां पाक मां त गुनाहगार ऐबदार तोखां मथे कीअं जवाब ॿुधजा उहो फरिश्तो तोखे जवाब ॾींदो बेशक तू सच तो चवी तू गुनाहगार तू जरूर आहीं मगर तोखे जेका ख़बर नाहे उहा असांखे ख़बर आहे कहिड़ी ख़बर आहे गुंबज़ खज़रा ॾे निहारे मलाइको चवंदो असां ॾिसंदा हुयासीं जॾहिं आधी रात जो इमामुल अंबिया रोई दुआऊं घुरंदो हुयो असां मलाइकनि जे लाइ पर तव्हां गुनाहगार उम्मत लाइ दुआऊं घुरंदो हुयो मलाइको तोखे चवंदो त मां नूरानी मखलूक ज़रूर आहियां पर रब तोखे इज़त अॼु वॾी इन करे ॾिनी आहे बार बार महबूब जे दर जी हाज़िरी इन करे तोखे मिली रही आहे जो हिन सुहिणे महबूब तोला
ऐ मुझा मुसलमान भा तोखे अंदाज़ो ही कोन्हे त मुझे रब महबूब जे करे तो असा के केतरी इज्जत अता फरमाया हैरत लगंदी आ उनन मुसलमान जे मथा जन के रुगी 5 ॾींहं इबादत करे गुज़रिया हन अज जे नारो तहन असा मुस्तफा जड़ा ओ खुदा जा बाना मुझे महबूब जे गुलामन जे मिट्टी जे बराबर भी केर ना है मुस्तफा तो मुस्तफा सुभान अल्लाह अजीजा ने मन गाल रहजी न वने गाल पे कयम याद कयो केड़ी जो मक्के पाक जी याद मक्के पाक जी मक्के पाक जी गालड़ी पे कयम तवज्जो कयो अबू जहल जो घरड़ो किथे आ जने अल्लाह तवा के मक्के जी हाज़री नसीब कदो काबतुल्लाह शरीफ जो तवाफ करे जने सफा ऐ मरवा ते वञबो आ हितों जे लिहाज का चवा उतरे पासे सफा दखणे पासे मरवा हितों जे हिसाब सा चवा इन पासे सफा इन पासे मरवा जने मरवा जे तर रखा ही सामो निहारबो तो हा घटी सीधी मुझे मुस्तफा जे घर दे हाजी ये आहे या ना है घटी मुझे जबल अबू कुबैस जे पाड़मा मुझे महबूब जे अंगण ते भी दिया उन खो ओरियो अज बाथरूम ठया पिया हन या के जो घर हुयो जो अबू लहब जो घर हुयो जिते अज तू असा हाजत वनी पूरी कदा हो अग्या मुझे महबूब मुस्तफा जो अंगण जिते लाइब्रेरी ठाहे छडी छन मुझा दोस्त अजीज अबू जहल दिठो जे को अचे तो दिलड़ी खसे पोथो मोटे अचे तो त गुनाहन में भरल जेदी मल मोटे तो त रोदो महबूब मुस्तफा ते दरूद पढ़दो थो मोटे सुभान अल्लाह साड़ थी दुआ के खेचो दुश्मन है चो के साड़ थी दुआ अंदाज मुझा मुर्शिद करीम पीर मिठा से रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदा हुआ तो ओ फकीरो कैसा विढ़ो न कैसा झेड़ो न कयो जे कोन दिसो ता ते हसद तो करे झेड़ो करण तो चाहे उन सा झेड़ो न कयो सन्हड़े कपड़े पाओ अगू वडे वडे पैसे रखो सोनी खुशबू लगा घुमो वो आप ही जलवे सी ताकि झेड़े करण जी जरूरत ही कोने का चौथा झेड़ो कयो ता झेड़ो न कयो सोहनी पोशाक पायो सोहना अखलाक रखो सुठा थी दुनिया ते हलो ता जो दुश्मन ता के दिसी ठाणी में चारड़ो जे खाकड़ी थी विंदो अल्लाह ताला के हिदायत दे त ये अबू जहल भी ईंदन वींदन के दिसी खाक थींदो हुयो दिल में ख्याल के अज तक गली बनिया तने गली सोड़ी उड़ी एकड़े शख्स के चे जेतरी पघार चवदे एतरी पघार नींदो में मगर हिकड़ो कम कर केड़ो इन गली जे दर ते बीही रहो जे को भी अगते वने उनके पोइते मोटाइणो थे पहरे मिंथ करे मोटा मिंथ में न मोटे उनके लालच दे लालच में न मोटे डंडो खड़ी मोटा जा जिया भी मोटा उनके मोटाइणो जरूर थे अबू जहल उन जी ड्यूटी रखी छड़ी हुजूर जी मुखालफत करनी थे मुझा दोस्त वेही रहो लठ खड़ी वेही रहो जे को भी ईंदो थो वने सुभान अल्लाह सलात मुझे हक़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह लगे तो ताजो शेर शायरी जो मूंगा सुभान अल्लाह लगे ये तो बात जे तो बगाली बुधाए वठा पर भर में जो गालाइण शुरू थी तो लगे ये तो बहरहाल मुझा दोस्त गाल अनमोल तो पियो बुधई गाल पूरी बुध पोजी आयो ते थींदो सुभान अल्लाह अबू जहल टूटी मुकरर करे छदी हमराह लठ खणी वेही रहो जे को अचे उनके हुजूर जे मुखालफत में गालियो बुधाए ओहो हलियो वने जे करे न वणन वारी करे लठ खणी बीही रहे दरवाजो खणी बंद करे सब कुछ करे पयो हिकड़े दी डाडो बुखार थी
रोज जा पैसा खड़ी घर में वञण वारो अज ॾाढो बुखार थी पयुसि लठड़ी भी खणी आयो दरड़े ते भी वेठो मगर बुखार जा मच हुजन ॻाल्हाए कोन पियो सघे रुॻी टेक ॾेई लेटी पयो माण्हू अचण वारा अचन पया वञण वारा वञन पया जेॾी महिल शाम जो घर वयो ज़ाल जो उसूल जेको मुड़स रोज़ कमाए ईंदो आहे ज़ाल अचण सां उन जे जेबड़े ॾे निहारींदी आहे त माल आंदो थई या कोन आंदो थई यो सच्चाई आहे मता तहां वटि ये न हुजे गवर्नमेंट जो मुलाजिम होंदो आहे त पहिरी तारीख़ थी अञा हमराह ईंदो घर वारा अॻे ई इस्तक़बाल में अञा दड़ो खड़कंदो उथी वारो कर पुट तुंहिंजो बाबा सही अची रहियो छो त ताज़ी पघारड़ी वठी आयो आहे 8-10 ॾींहंनि खां बाद अञा 15 ॾींहं भी कोन गुज़रंदा दड़ो खड़कंदो छोकरा ॾिस केर आयो आहे ॿाहिरि लॻे ईअं पियो त क़ाइदे आज़म में वॾी ताक़त रखियल यो सच्चाई आहे अज़ीज़ाने मन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घरवारी हिन खे ॾिठो हिन ॾे निहारे चवे थी अॼु तूं मायूस आहीं चवे थो दर बंदि कर त ॻाल्हि ॿुधाई कहिड़ी ॻाल्हि आहे चवे थो अहिड़ी ॻाल्हि आहे छा कमाए आयो आहीं चवे थो एतिरो कुझु कमाए आयो आहियां जो सॼी ज़िंदगी कोन कमायो अथमि ज़ाल यकदमि दर बंदि कयो चवे थी ॿी ख़बर छा आहे चवे थो सच ॿुध चवे थो कहिड़ो आहे चवे तो सजो ॾींहुं हुज़ूर जी मुखालिफ़त कंदो हुयुसि अंदर मुंहिंजो ईअं सड़ंदो हो जीअं टईअ में तेल टच कंदो आहे अॼु बुखार हुयो जिस्म त ॿाहिरों सड़े पियो हुज़ूर जी मुखालिफ़त कोन कयमि पर अंदर ईअं ठरी रहियो आहे जीअं गर्मीअ में एसीअ में माण्हू कूल थी वेंदो आहे ज़ाल चेस ओ बेनीम का खाई सरदार अबू जहल जो वरी गुण थो गाई मोहम्मद मुस्तफा जा चवे तो सच थो ॿुधाई हकीकत इहा आहे ज़ाल ख़बर थव पण चवे थी चुप कर सुबुह थींदो मां अबू जहल सरदार खे ॿुधाईंदसि त हे खाए तुंहिंजो थो पघार तोखो थो वठे पर गुण वरी सुणे मोहम्मद करीम जा ॻाए रहियो आहे हे चुपड़ी करे लेटी पयो ज़ाल खे ॾिसे पे थो निंड आई जीअं ज़ाल खे निंड आई आधीअ जो आस्ते आस्ते उथी मुंहिंजे मुस्तफा जे दरड़े ते हलियो आयो काॾे वियो मुझे महबूब जे दरड़े ते हलियो आयो आस्ते आस्ते दरड़ो तो खड़काए वाह यतीमन जा यार नबी मुझे हबीब पूछो खेर जवाब तो दे ओ मुझा सुना अग में तवा जो मुखालिफ पर हींअर तवा जो दीवानो बणजी आयो है मुझे हुजूर दरड़ो खोलियो सजी हकीकत करे ॿुधाई गौर कर मुझे मुस्तफा करीम फरमायो ओ कलमो भरे ईमान आन चवे थो आका कलमो त भरिया पर हुन निपुटरीअ सां कीअं मुंहुं ॾियां ओॾा अबू जहल खे छा चवां मुझे मुस्तफा करीम फरमायो ओ तूं छा थो चाहीं चवे थो आका हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ो क़बूल कयो मुझे हुजूर फरमायो चओ चवे थो आका मुझे ज़मीन जो नंढड़ो ठुकरो आहे अबू जहल जे खजन जे बाग जे परे पासे में महबूब मुझे ज़मीन में कुछ भी ना है मूसा कढजी हलो रात हली खखड़ियूं पोखियो सुबह जो सवेल वरी अचां तव्हां कढजी हलो सुबह ताईं उहे खखड़ियूं तैयार थी ॾोॾा डंग छले बीहन त मां दुनिया में ऐलान भी कयां त पंहिंजे घर वारीअ खे वठी मुस्लमान भी थियां मुझे हुजूर फरमायो बस एतरी ॻाल्हि तवज्जो बस एतरी ॻाल्हि जी मुझा आका आधी रात जो मुझो मदीने जो मीर गड गड हली रहियो आहे मुझा दोस्त अबू जहल जे बाग मां निकरंदे छह खखड़ियूं खणी घड़ियूं
घणी लालच भी न हुयस छक खड़ियो खणी मुझे हुजूर जे हथड़े में दिने मुझे आका हिक हिक करे कतार में छपूरियो पान फरमायो सुबह जो अच जा गडजी ईदासी पो तू डंग खाए जा बा मुस्तफा दिसन अजीज़ान मन नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे साथ के घरड़े में अंदर छड़े दिल में ख्याल कई ताने अबू जहल के भी उठाया मता जाल सवेल का चुगली हड़े अबू जहल जो जने रात जे पोइ हिस्से में दड़ो खड़काई अबू जहल पुछो केर चवे तो तवा जो पुरानो खादिम अबू जहल जन भागा पगार सुबह जो ही वठिया चवे तो जरूरी गाल करिया अबू जहल तकड़ो निकरी आयो मता को मामलो थियो अबू जहल पुछो चाहे जो वडी गेम खेली थम छा खेली थम अज जे लफ्ज़न में चवा अज वडी गेम खेली आयो कैसा खेली थई चवे तो रसूलुल्लाह सा खेली आयो केड़ी गेम खेली थई अबू जहल के राजी करला चवा लगो ए अबू जहल एड़ो कम करे आयो जो सुबह ताई थी दो भी कोन हुआ रोज वेहणो पियो पवे पो हिकड़े ऐलान सा हज़ारे माण्हू पागी थी विंदा अबू जहल जो छा कयो थे चवे तो तुझे बाग मां छक किड़ियूं खयूं थम छा खयूं थम छक किड़ियूं खयूं थम महबूबन के दिनियूं थम महबूबन का हड़ायूं थम शर्त विधो थम सुबह जो सवेल उहे जे कदे टंग न झली दियो तमा मुसलमान कोन थींदुस अबू जहल जूतो लाहे बूथ में ठका कराचेस ओ बेवकूफ ए छा कयो थे ओहो महबूब त ओहो हे खखड़ियूं त छा पर जे मुस्तफा आंगुर खड़दो त चंड भी कदमन में किरी पवदो दुश्मन भी मुझे मुस्तफा जा मौजज़ा मनीदा चो सच्चा मौजज़ा तुझा प्यारा सच्चा मौजज़ा तुझा प्यारा चो महबूब मदीने वाला सच्चा मौजज़ा तुझा प्यारा महबूब मदीने वाला तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इंस मलाइक सारा ओ तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इंस मलाइक सारा रब उस न सहे पियो जिस्म मथा को बना तुझे इसम मता रब उस न सहे रब उस न सहे प्यो जिस्म मथा मां सद को बना तुझे इसम मथा मां सद को बना तुझे इसम मथा कंदा छाव ककर हो या कारा कंदा छाव ककर हो या कारा महबूब मदीने वाला कंदा छाव ककर हो या कारा महबूब मदीने वाला तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इंस मलाइक सारा ओ तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इंस मलाइक सारा